बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं आहियां नूर अहमद मेमण ऐं अॼु असां गुफ़्तगू करियूं था ख़ुदा परस्ती ऐं इंसान दोस्तीअ ते। मज़हब छा आहे, दीन छा आहे, उनखे जेकॾहिं असां हिकिड़े ई जुमिले में बयानु कयूं त उहो आहे ख़ुदा परस्ती ऐं इंसान दोस्ती। ख़ुदा परस्ती अल्लाह ताला ते ईमान, इहो इंसान जे अंदर में हूंदो आहे या का ख़ारिजी शइ न आहे, इंसान जी दाख़िली कैफ़ियत आहे। ऐं उन ईमान जे मुताबिक़ अमली ज़िंदगी इंसान दोस्ती आहे। अमली ज़िंदगी जेकॾहिं ईमान जे मुताबिक़ न आहे त पोइ माण्हूअ जे ख़ुदा परस्तीअ जी दावा ऐं ईमान जी दावा बि अणपूरी आहे। इन करे क़ुर हकीम जॾहिं बि इंसाननि खां ईमान जो मुतालबो कयो आहे त उन सां गॾोगॾु व अमिल सालिहात जो मुतालबो बि कयो आहे। ऐं अमिल सालिहात जी माना आहे ईमान जे मुताबिक़ अमली ज़िंदगी जेका इंसान दोस्तीअ सां लाॻापो रखे थी पई। इंसान दोस्तीअ जा कम उन अमली ज़िंदगीअ में अची वञनि था पिया। इंसान खे जेको ईमान आहे उहो ईमान हिकिड़े पावर हाउस सां ॻंढियल आहे ऐं उतां इंसान खे रहनुमाई बि मिले थी ऐं इंसान खे रोशनाई बि मिले थी पई। उहा रहनुमाई इंसान खे ॿुधाए थी पई त सभु इंसान अलाह जो अयाल आहिनि, सभु इंसान अलाह जा भाती आहिनि। इन ई करे उहे एतिराम लहणनि था, उहे हक़ अदाई लहणनि था ऐं उहे इंसान भलायूं लहणनि था। इन करे इंसाननि सां भलायुनि जो उहो रवैयो जेको जेतिरो माण्हू वधीक कंदो ओतिरो उन माण्हूअ जी शख़्सियत, उन जी डेवलपमेंट थींदी ऐं उनखे अल्लाह ताला जी रज़ा हासिलु थींदी। हिन दुनिया में इंसान जो इम्तिहान इहो ई आहे त हू पंहिंजे एतिराम में आदमियत में ऐं इंसान दोस्तीअ में केतिरो कामयाबु थिए थो पियो। इंसान दोस्तीअ जा मुख़्तलिफ़ मज़र आहिनि ऐं उहे मज़र असां पंहिंजे रोज़ानी ज़िंदगीअ में पंहिंजे ॿारनि बचनि ऐं पंहिंजे अबी अम्मा जी जेका ख़िदमत कयूं था ऐं उन्हनि जो गुज़र सफ़र जो जेको बंदोबस्तु कयूं था, इहो बि इंसान दोस्तीअ जो मज़र आहे। पंहिंजे पाड़े वारनि सां, पंहिंजे क़ौम वारनि सां हमदर्दी ऐं उन्हनि जी सहायता ऐं उन्हनि जे ज़रूरतुनि में उन्हनि खे कमु अचणु ऐं उन्हनि मां जेके ज़रूरतमंद हुजनि उन्हनि जी ज़रूरतुनि खे पूरो करणु, इहे सभु इंसान दोस्तीअ जा मज़र आहिनि। ऐं इंसान दोस्तीअ जो सभ खां वॾो मज़र माण्हूअ जी पंहिंजी अमली ज़िंदगी आहे त हू जंहिं बि ड्यूटीअ सां आहे, जंहिं बि शोबे में आहे ऐं जंहिं बि कम ऐं किरत सां आहे त उन में इंसान दोस्तीअ खे कीअं सर अंजाम ॾिए। जेके बि माण्हू सर्विसिस कनि था, जेके बि माण्हू पंहिंजो कारोबार कनि था, उन्हनि सर्विसिस में, कारोबार में इंसाननि जो वास्तो ऐं वाइपो पए थो पियो। उन में इंसाननि सां भलायूं ऐं उन्हनि खे सहूलियतूं मुहैया करणु, उन्हनि खे मामला आसान करे ॾियणु, उन्हनि जे लाइ सहूलियतुनि जो सबबु बणिजणु, कारण बणिजणु, इहे सभु शयूं इंसान दोस्तीअ जूं आहिनि। ऐं इन तरीक़े सां इंसान पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु हिकु पल, पंहिंजे ज़िंदगीअ जी हिकु हिकु घड़ी इंसान दोस्तीअ में वक़िफ़ करे सघे थो पियो। बर सग़ीर जो नामियारो आलिम दीन मौलाना उबैदुल्लाह सिंधी इंसान दोस्तीअ जे मुतलिक़ हिकिड़ो डिघो मज़मून लिखियो आहे। उन मां हिकिड़ो टुकड़ो मां पढ़ी ॿुधायां थो। दुनिया में ख़ुदा परस्तीअ जी सुञाणप इहा आहे त ख़ुदा परस्त इंसान खे ख़ुदा जे समूरनि बाननि सां मुहबत हुजे ऐं ख़ुदा जी ख़ुशनुदी उन जे मख़लूक जी ख़िदमत ऐं उन जे भलाईअ में ॻोल्हे। जेकॾहिं हुनखे मख़लूक सां मुहबत न आहे त सम्झी छॾियो त हू ख़ुदा जी मुहबत जी दावा में बि सचो न आहे। दुनिया में ख़ुदा परस्तीअ जी सुञाणप इहा आहे त ख़ुदा परस्त इंसान खे ख़ुदा जे समूरनि ॿारनि सां मुहबत हुजे ऐं ख़ुदा जी ख़ुशनुदी उन जे मख़लूक जी ख़िदमत ऐं उन जे भलाईअ में ॻोल्हे। असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि ख़ुदा परस्तीअ जो उन अमली शिकिल यानी इंसान दोस्तीअ खे असुल दीन करार ॾिनो हो। संदन इहो अक़ीदो हो त जंहिं इंसान खे रुॻो पंहिंजे गिरोह ऐं जमात सां मुहबत आहे ऐं हू पंहिंजे गिरोह जे मुखालफ़नि खे नफ़रत सां ॾिसे थो
त उहो हक़ीक़त में सचो मुवाहिद ऐं ख़ुदा परस्त इंसान न आहे। हू पंहिंजी तइलीम में हमेशह इन ई ॻाल्हि ते ज़ोर ॾींदा रहिया त समूरनि इंसाननि खे अलाह जो कुटुंब सम्झो ऐं उन ॻाल्हि में संदन पंहिंजो अमल बि उन जो शाहिद हो त हू सॼी मख़लूक खे अलाह जो कुटुंब सम्झंदा हुआ। हाणे मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जे इन ई कौल खे साम्हूं असां रखी ॾिसूं त इंसान दोस्ती जो अमल उन जे ख़ुदा परस्तीअ जी सदाकत करे थो। जेकॾहिं हू इंसान दोस्त आहे त इंसान पंहिंजे ख़ुदा परस्तीअ में सचो आहे। इंसान दोस्तीअ जो हिकु दर्जो हीअ आहे त इंसान हिन दुनिया में मुहबत करणु आयो आहे। उहा मुहबत पंहिंजे बचनि सां, उहा मुहबत पंहिंजे अज़ीज़नि रिश्तेदारनि सां, उहा मुहबत पंहिंजे अबी अम्मा सां, उहा मुहबत पंहिंजे देश वारनि सां, उहा मुहबत पंहिंजे धरतीअ सां। इन ई मुहबत खे जेतिरो माण्हू वधीक निभाईंदो उहो इंसान दोस्तीअ जा कम सरअंजाम ॾींदो वेंदो। ऐं उन मुहबत जो हिकिड़ो दर्जो इंसाननि ते ख़र्च करणु आहे। जीअं पंहिंजे कुटुंब ते ख़र्च कजे थो, तीअं ॿिया अणहूंद वारा इंसान ख़ुदा ताला जे कुटुंब हुजण जे हिसत में इन ॻाल्हि जा मुतक़ादी आहिनि, इन ॻाल्हि जा लहणेदार आहिनि त इंसान उन्हनि ते ख़र्च करे ऐं उन्हनि जी मदद करे। इंसान जेतिरो वधीक उन्हनि ते ख़र्च कंदो ख़ुदा पंहिंजे ॾियण जा ख़ज़ाना जेके ठाहे रखिया आहिनि उन्हनि ख़ज़ाननि मां इंसाननि खे ॾींदो वेंदो। क़ुर शरीफ़ जी हिकिड़ी आयत आहे त मूं वटि ख़ज़ाननि जी का बि खोट न आहे। जेकॾहिं तव्हां ख़ज़ाननि में खोट थियण जे करे पंहिंजे माल खे ॾियण खां रोके रखंदव, जेका अता जो अमल आहे उहो बि रुकिजी वेंदो। अता जो अमल, ख़ुदा जे अताउनि जो अमल ऐं महिरबानी जो अमल आहे इन सां त तव्हांखे जेको मिलंदो वञे थो उहो ॾींदा वञो, स्पेस ठाहींदा वञो त ख़ुदा जी उहा अता, नई अता वरी तव्हांजे लाइ नए सिरे सां तव्हां वटि ईंदी वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे त तमामु भला इंसान उहे आहिनि जेके ॿियनि जे लाइ नफ़े बख़्श आहिनि। इंसानी नफ़े बख़्शी माण्हूअ खे वॾो इंसान बणाए थी, ख़ुदा जो मक़बूल इंसान बणाए थी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सचो पैरोकार बणाए थी। अवां जेको बि ॾियो था त उहो अल्लाह जे कानूननि जे तहत तव्हांखे ॾियणो थी मिले थो, अञा बि वधीक थी मिले थो। अल्लाह ताला तव्हांजे लाइ ॾेती लेतीअ जो हिकिड़ो खातो ठाहे रखियो आहे ऐं उहो उन जे मशीयत सां उहो खातो जारी रहे थो पियो ऐं उन जूं भलायूं ऐं भाल कंहिं बि सूरत में खुटण वारा न आहिनि। इन ई करे इंसान जेतिरो ॾियणो करे थो ओतिरो वधीक अलाह जे महिरबानियुनि जो मुस्तहिक़ थिए थो पियो ऐं अलाह जे क़ुर्बदारीअ जो, अलाह जे मुहबतुनि जो मुस्तहिक़ थिए थो पियो ऐं हुन जी ज़िंदगीअ में आसानियूं ऐं सहूलतूं थींदियूं वञनि थियूं पियूं। इहो अल्लाह ताला आसानियुनि जो कानून ठाहे छॾियो आहे त जेको ॾींदो उन खे वधायो वेंदो।